अस्सलाम वालेकुम याली मदद जीअं त मशकरा मोटी आया KTN डायरेक्टर अब्दुल मनान अब्बासी मशकरा मोटी आया आपा शबीरा चना मशकरा मोटी आया उस्ताद अब्दुल्ला मला मशकरा मोटी आया KTN ते नओं रूप उस्ताद जमादार मजनू जो किरदार मशकरा मोटी आया में अस्सलाम वालेकुम उस्ताद अब्दुल्ला। वालेकुम अस्सलाम। साईं जीअं त तव्हां मोटी आया मशकरा मोटी आया पंहिंजे किरदार जे हिसाब सां मां अॻु में ई वेठो हुउसि, मोटी कोन आयो आहियां, पर हाली तव्हां चओ था त तव्हां सां गॾु आहियां। मशकरा मोटी आया त असां मोटी आया आहियूं। अच्छा, तव्हां हिन ड्रामे जो नालो मशकरा मोटी आया, तव्हांजो किरदार जमादार मजनू मोलाई। सुभान अल्लाह। इंशाअल्लाह ताला उस्ताद जो किरदार मजनू मोलाई। जीअं त डायरेक्टर अब्दुल मनान अब्बासी असांजो उस्ताद मामा बाबा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मशकरा मोटी आया वरी KTN ते ड्रामो, हिन जे ड्रामे जी माशाअल्लाह शूटिंग शुरू लॻी पई आहे, थोरो हिन जे बारे में ॿ लफ़्ज़ ॿुधाइजो। मशकरा मोटी आया मशकरा खिल भोग जा खोड़ खजाना खणी मशकरा मोटी आया मशकरा सिर्फ़ KTN ते इंशाअल्लाह 1 मार्च खां सिर्फ़ KTN ते मशकरा मोटी आया। आपा शबीरा मशकरा मोटी आया हवल जो किरदार पंहिंजो तकियो कलाम बि ॿुधाईंदी। आपा या अली मदद हवल जी हेर कढे चङनि भलनि जा पेर। हा हर हर थी चवां मुंहिंजे साम्हूं न अचो मुंहिंजी हेर हे मथां पेर निकिरी वञनि पोइ वञी ठकाव कयो ऐं पोइ वरी हवल खे ॾियो मयारा। मां मयारा न सहंदसि। माशाअल्लाह हे आपा जो तकियो कलाम हो मशकरा मोटी आया KTN ते। आपा ड्रामे वाला वरी मशकरा मोटी आया KTN ते मामा सां गॾु शूट पई हले, थोरो ॿुधाइजो नाज़रीन खे। साईं असांखे ख़ुशी आहे, हिकु त KTN आहे ऐं ॿियो त मामा लालू आहे असांजे डायरेक्शन में डायरेक्टर आहे असांजो। उहो तमामु सुठो असांखे मान ॾिनो अथई, इज़त ॾिनी अथई, प्यारु ॾिनो अथई। असां ईअं था महसूसु कयूं त पंहिंजे घर में वेठा आहियूं। पोइ हू मुंहिंजी छोकिरी नंढड़ो अदड़ो खणी आई आहे, असांखे इहा न आहे त ॿारु नंढड़ो आहे डिस्टर्ब था थियूं या कुझु। असां ॾाढे सुख में ऐं चैन में आहियूं। पोइ असांजे लाइ सभु पंहिंजा आहिनि, पर उहो का शख़्सियत वरी ॿी हूंदी आहे। मामा लालू वरी माशाअल्लाह मामा लालू जियो जियो हे आपा जा तव्हांखे तफ़सीलात। हाणे हलूं था चिलकड़ी। माशाअल्लाह हिन में तमामु ॾाढो बहितरीनु किरदारु कबूतर वांगुरु बाइक ते हीअं लुॾे पई। तव्हांजो सीनरियो तमामु बहितरीनु हो। तव्हांजो किरदारु हिन में चिलकड़ी हिन में किरदारु आहे मुंहिंजो हूर जो। हूर तमामु अच्छा हूर अगरि तकियो बाचो हूर केरु ऐं लंगूर तमामु बहितरीनु तकियो जी बिल्कुलु जेको बि ईंदो आहे। हाणे मां तव्हांखे त नथी चई सघां न केरु आहे लंगूर त हिन जे करे बसि दुआ कजो। इंशाअल्लाह तव्हांजी दुआउनि जी ज़रूरत आहे ऐं इंशाअल्लाह तव्हांखे मुबारक हुजे। मशकरा मोटी आया KTN ते माशाअल्लाह उस्ताद सां गॾु वरी साॻी टीम आहे। इहो जेको कच्छ में अथसि इहो मामा लालूअ जे मशकरनि जे ॻोठ हे मशकरनि जे ॻोठ जी पैदावार। सुभान अल्लाह। मशकरनि जे ॻोठ में पैदा थियो। मशकरा मोटी आया मोटी आयो आहे KTN ते मोटी आयो। माशाअल्लाह माशाअल्लाह KTN ते मोटी आया। सूतली सूबेदार साईं अस्सलाम वालेकुम। साईं मशकरा मोटी आया। साईं सूतली साहब तव्हांजो किरदारु? साईं मुंहिंजो किरदारु आहे शैतान माण्हू आहे जेको माण्हुनि खे विढ़ाए थो। मुंहिंजा ॿ भाइर बि आहिनि। अच्छा उहे ॿ भाइर कहिड़ा आहिनि, उन्हनि जा नाला बि खणी छॾियो। इमू आहे असांजो सतार नुहाणी ऐं ॿियो रमू आहे काणो, उहो आहे सरफराज़ पवार। साईं इमू सतार। साईं ॾिसो हाणे उहो सतार मां जेको पाण ॻाल्हायो पियो थो हिन महिल इंटरव्यू पियो थो वठां। हे उस्ताद अब्दुल्ला तमामु शूटिंग हले पई थी। हे मशकरा मोटी आहे इंशाअल्लाह ताला 1 तारीख़